सरदार इस्माइल डायरी ऐं अली रज़ा डायरी जी वधीक हिक केस में ज़मानत मंज़ूर। वक्त की बात, वक्त है सच बताने का। जंहिंमें नवाबशाह जे सिविल जज नंबर 2 जी अदालत में पबजू थाणे ते दाख़िल थियल FIR नंबर 4 में भी ज़मानत मंज़ूर थी वई। अदालत में इस्माइल डायरी ऐं अली रज़ा डायरी जी ज़मानत वारी दरख़्वास्त ॿुधणी दौरान ॿिन्ही धुरनि जे वकीलनि जा दलील गुज़िरियल तारीख़ ते मुकमल थी चुका हुआ, जंहिं बैदि अदालत अॼु फ़ैसिलो महफ़ूज़ कंदे इस्माइल डायरी ऐं अली रज़ा डायरी जी 33,000 जे मुचलक़नि एवज़ ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। वाज़ह रहे त अली रज़ा डायरी जे समूरनि केसनि में ज़मानत मंज़ूर थी वई आहे, जंहिंखे अदालत में ज़मानत जा काग़ज़ जमा कराइण बैदि अदालत पारां आज़ादु कयो वेंदो। जॾहिं त इस्माइल डायरी जे मोरो थाणे ते कटियल FIR में 13 डिसंबर जुमे जे ॾींहुं दलीलनि जे लाइ ज़मानत जी दरख़्वास्त मुक़ररु कयल आहे। अदालत में इस्माइल डायरी ऐं अली रज़ा डायरी जो वकील सचल, मुजीब माछी, मुख़्तियार रिंद, सरकारी वकील ऐं फ़रियादियुनि जा वकील पिणु पेश थिया। यादि रहे त इस्माइल डायरी ते दाख़िल थियल 8 FIR मां हिन वक़्त ताईं 7 मुख़्तलिफ़ केसनि में मुख़्तलिफ़ अदालतुनि पारां ज़मानत मंज़ूर थी चुकी आहे ऐं अली रज़ा डायरी ते मुख़्तलिफ़ थाणनि ते 5 FIR दाख़िल थियल आहिनि, जंहिंजी समूरनि केसनि में ज़मानत मंज़ूर थी वई आहे। होॾां सिंध हाई कोर्ट कराची में पिणु दरख़्वास्त गुज़ार हमीदा डायरी जी दाख़िल करायल पिटीशन पिणु हलंदड़ आहे, जंहिंमें अदालत पारां इस्माइल डायरी ऐं अली रज़ा डायरी ते वधीक केस दाख़िल करण खां मना पिणु कयो वियो आहे। अदालत में इस्माइल डायरी जी भेण हमीदा डायरी पिणु मौजूदु हुई, जंहिं ज़मानत थियण जी ख़ुशीअ में वकीलनि खे हार पाराए मिठाई पिणु खाराई। मेरी पहचान वक्त की बात को सब्सक्राइब करें और कमेंट करें।